लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। अस्सलाम वालेकुम, अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मलाकड़ा टीवी के लाइक ऐं सब्सक्राइब ऐं शेयर कराइण नवे सालनि जो। अॼु तव्हांखे मेलो ॾेखारींदुसि मंगे पीर जो कराची ऐं उन खां पोइ कंहिं उहिदेदार खां इंटरव्यू वठंदासीं हिन मज़ार जे बारे में ऐं पोइ हलंदासीं मलाकड़े तरफ़। हलंदासीं मलाकड़े खां पोइ इंटरव्यू जे साइड ते अब्दुल मजीद कासकेली हिते जो अज़ीम शख्सियत मंगा पीर जो ऐं जंहिं बुनियादु रखायो आहे मलाकड़े जो साईं खां पुछंदासीं त मलाकड़ो इहे कहिड़े हिसाब सां हलाईंदो ऐं इंशाअल्लाह हलाइण जी कोशिशि कंदो न कंदो छा पुछंदा साईं खां। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं मलाकड़ो तव्हां पहिरियों चकर रखायो आहे? जी साईं, मलाकड़ो असां पहिरीं दफ़ा रखायोसीं। साईं जो उर्स शरीफ़ थींदो आहे, तक़रीबन सदी खां उर्स शरीफ़ थींदो अचे ऐं असां सोचो कि सिंध जो जेकी सकाफ़त आहे उन जे हवाले सां जेके तमामु मज़ारात आहिनि जीअं सिंध अंदरि सचल सरमस्ता, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, लाल कलंदर शहबाज़ आहे, जीअं उते मलाकड़ा थींदा आहिनि त कराची जी मशहूरु दरगाह आहे हज़रत सगी सुल्तान मंगो पीर बाबा। असां सोचियोसीं कि हिते बि असांजी सिंध जी सकाफ़त जेकी आहे हिनखे उजागर करियूं ऐं असां पहिरीं दफ़ा हिते मलाकड़े जो प्रोग्राम रखियोसीं और इंशाअल्लाह हर साल ई इंशाअल्लाह असांजो मलाकड़े जो प्रोग्राम जारी रहंदो। इन खां अलावा असांजी ॿी जेकी सकाफ़त आहे उनखे बि इंशाअल्लाह उजागर कंदासीं। हे उहे दरगाहूं आहिनि, उहे मज़ारात आहिनि जिन्हनि अची सही माने में जेको आहे इस्लाम जी तबलीग कई। हिते अक्सरियत हिंदुअनि जी हूंदी हुई ऐं इहे उहे बुज़ुर्ग आहिनि जिन्हनि अची हिते पंहिंजे दीन इस्लाम जी जेको आहे तबलीग कई ऐं माण्हुनि खे मुस्लमान कयो ऐं दीन जी जेको हिते रोशनी फैलाई। अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾिसो इन्हनि जी बरकत सां, इन्हनि जे रहमतनि सां अल्हम्दुलिल्लाह अॼु चारों तरफ़ रहमतियूं ऐं बरकतियूं अचनि पियूं। इहे उहे बुज़ुर्ग आहिनि त अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिनी कि असां पहिरीं दफ़ा इहो मुलाक़ो करायो और इंशाअल्लाह हर साल ई थींदो रहंदो। साईं हिते को ॿियो चश्मो वग़ैरह को मागर मच्छ पिया ॿुधाइनि, इहो किथे आहिनि, छा आहिनि कोन्हनि छा? साईं चश्मो बिल्कुलु आहे। चश्मो मंगो पीर मज़ार जे बिल्कुलु हेठियों पासे चश्मो आहे ऐं उनजे बराबरि वरी वागू आहिनि जंहिंखे उर्दू में मगरमच्छ चवंदा आहिनि ऐं थोरो अॻिते तक़रीबन हिकिड़ो किलोमीटर अॻिते गरम पाणी जा चश्मा आहिनि। इहे मंगो पीर जूं उहे सौगातियूं आहिनि जेकी जिन्हनि जे वजह से मंगो पीर दरगाह मशहूरु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिते जेको आहे दूर दूर खां माण्हू ईंदा आहिनि बागू ॾिसण लाइ, मगरमच्छ वग़ैरह ॾिसण लाइ। पंजाब खां, सिंध खां, बलोचिस्तान खां ऐं ॿियनि मुल्कनि खां, पाकिस्तान खां अलावा ॿिया बि हिते माण्हू ईंदा आहिनि दूर दूर चश्मनि जो दीदार करणु। थधो ऐं गरम पाणी आहे, थधो पाणी हिते दरगाह जे भिक सां ऐं गरम पाणी जो चश्मो तक़रीबन 1 किलोमीटर अॻिते आहे। साईं महिरबानी तव्हां। कबूतर ऐं पहलवान सदाम मल्ला मल निभे वेठो, अजय पहलवान, अख्तर जमाली ऐं पहलवान राशिद खटियाण, राशिद हथाणी ॿियो टाइम कोन्हे को, सिकंदर मज़ारी, पहलवान सदाम मलकर सदाम ऐं पहलवान रफीक राठौड़ ऐं मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी ऐं अवामी आवाज़ जो मोहतरम जमान बुरफत मीर मोहम्मद बागाई, जहांगीर महगल ऐं अब्दुल मजीद काशेलो, जान मोहम्मद बुरफत, अब्दुल गनी गद्दीजो, जुबैर कासकेली, इस्माइल बलोच, हिया जाहिद बिरोई पहलवान, रज़ाक शीदी, हिया सखी सुल्तान, अल मारूफ मंगो पीर रहमतुल्लाह जो तारीखी मेलो उनमें आखिरी मलाकड़ो आहे, फाइनल मलाकड़ो आहे। हे अॼु के मलाकड़े जी पहिरीं मल आहे पहिरियों मुक़ाबलो पहलवान जाहिद बिरोई, पहलवान रज़ाक शीदी ऐं पहलवान बिरोई। शीदी जाटा करण है बिरोई बचे जो बाप बिरोई आशीदी शीदी ऐं बिरोई बाबा पहलवान वरी बिरोई जाठो आयो, शीदी छॾाए पियो, जड़ा जाठा शीदी छॾाइण जी कोशिशि पियो करे। आशीदी आ पहलवान बिरोई वाह शीदी वाह इहो पहलवान अदा तव्हां हथाणो किथां यूसुफ हथाणो न पंहिंजा इने छा पियो करे पहलवान अदा बस शीदी बस पहलवान वाह शीदी वाह इहो शीदी जे जाहिद बिरोई की अॻी मल हाणे अचे कबूतर खासकेली, अजे सोणो पहलवान कबूतर खासकेली ऐं सदाम मल्ला। सख्त मुकाबलो आशीदी घुमाइना जो मल गए पहलवान शीदी, पहलवान जमाली शीदी पहलवान। सख्त मुकाबलो है जारी है। सदाम मल्ला
अजी है सिकंदर मज़ारी पहिरियों जोड़ अजी है मज़ारी पहलवान कबूतर पहलवान सदाम मला कबूतर खास के लिए मतलब पहले मुकाबला सकता है अजी है हिंद सिंध जो मशहूर पहलवान जेके सिंध चाहे बलोचिस्तान चाहे पंजाब चाहे रेडियो टेलीविजन अखबार जो मशहूर पहलवान बलोचिस्तान की दिल पहलवान कादा शीदी लगे ताड़ी जोर से लगे ताड़ी अजिया जिला लसबिला जो मशहूर पहलवान कादा शीदी पहलवान जबरदस्त मुकाबलो पहलवान सदाम मला पहलवान जैसा स्टेज का लई मजीद साहब मिले पे अब्दुल मजीद खास के साहब कादा शीदी मेहरबानी असा कादा शीदी के भली कार ना जो ये बलूचिस्तान सूबे जो भलो मल है पहलवान कबूतर खास के लिए पहलवान सदाम मला कबूतर है ये मारे रे कारो मारे न बचे पहलवान होशियार पहलवान सदाम आई पहलवान कबूतर खास के लिए सिपाही दौरान पीछे सिपाही पहलवान सदाम मला कबूतर खास के लिए अच्छी संगार से मुकाबला जारी है खास के लिए मला खास के खानदानी बल है सदाम टाइम कौन है अजियान काबिल एहतराम जनाब कबूतर है हाँ कबूतर है पहलवान कबूतर खास के लिए छड़ायो हल पहलवान कबूतर पहलवान सदाम मला सत मुकाबलो है पहलवान यो है सदाम जो अगी मल लाइ खड़े होने धकेला सर सदाम ना वाह यो सदाम अरे अड़वा है मां बासन मां बार के धक्के तो पहलवान सख्त मुकाबला है पहलवान 1000 अनाउंसर 1000 उस्ताद बैराम खास के लिए 1000 ये इनाम भा आमद बुरफत साहब जा एकड़ी ताड़ी बजाए जोर सा लगे ताड़ी पहलवान अदा रजा के ये संदरो ने चिक गुडला की मल मारे हुए वो मासूम है पहलवान अख्तर जमाली पहलवान राशिद खटियान सख्त मुकाबलो है मुकाबलो जारी है पहलवान ऐं गेट ते जेके इंतजामिया दोस्त बीठा आहिनि उन्हनि में ज़ुबैर ऐं जान मोहम्मद बुरफत साहब जी मेहरबानी पहलवान ऐं रहमतुल्लाह खास के लिए दानियाल खास के लिए न्यूज़ जो रिपोर्टर मोहतरम जनाब रफीक राठौड़ साहब ऐं यूट्यूब जो मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी पूरी मीडिया मौजूद है पहलवान जमाली पहलवान राशिद खटियान जी पहिरीं मल्ला पहिरियों मुकाबलो पहिरीं मुकाबलो सख्त खटियान ऐं पहलवान जमाली होॾां ज़ाहिद बिरोही पहलवान रज़ा खीदी हेॾां राजा जानी माशूक रिंद पहलवान खटियान पहलवान जमाली खटियान सख्त मुकाबलो है मुकाबलो जारी है हेलो वाह 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 पहलवान जमाली वाह पहलवान वाह 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 पहलवान युवा माशूक पहलवान रिंदे पहलवान राजा जानी काबू राजा जानी हल सख्त मुकाबलो है वाह राजा जानी वाह ही राजा जानी बिरोही भलो मलाई लखपति बिरोही जो भाई इनमें ज़ाहिद बिरोही ऐं पहलवान रज़ा खीदी
अजीमल बुडल है जायद बिरोई ही वायद बिरोई जो फर्जंद है पार वडेरो है जमींदार है वायद बिरोई उन्हें पुट है जायद बिरोई भलो मला पहलवान बिरोई सीधी अजय पहलवान संतरोटा पहलवान जायद बिरोई ऐशीदी जायद बिरोई ऐशीदी आशीदी पहलवान अदा वे सदाम है सदाम वे पहलवान वाह अदा ना ना या गड्ढे बराबर है बाहर ये कोने आशीदी ना 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 या मल कोने या कोने पहलवान अदा कोने या गड्ढे मल या बराबर है एक खुदा जी का मार पने कानो थी वे कसम खड़ी खड़ी पते वे दिमागा ली वे दिमागा इनके फाइटर की जाओ तो पैदा की थे वो ही दिमागा पुट जा दी नाइट पहलवान जायद बिरोई हाथ न लगो आशीदी होशियार आ बिरोई पहलवान आ बिरोई मुर्सी करे वाह 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 बिरोई वाह बिरोई जायद बिरोई भरियो बधे अपने नाम जे बाहर जिते तो मतलब रे माई गाड़ी थे हियर पांजो वर्सी थल भी पहलवान अजय खान मोहम्मद शोरो अजय खान बहादुर पहलवान खान मोहम्मद शोरो पहलवान गुलाब बलोच सदाम मल्ला पहलवान कबूतर खास के लिए पहुंचिया पेरे अजय पहलवान है ना सदाम मल्ला पहलवान कबूतर खास के लिए रेडियो टेलीविजन में कम कर चुको है सिंधी उर्दू पंजाबी फिल्मन में कम कर चुको है कादा शीदी पहलवान राजा जानी मेहरबानी रफीक राठौड़ साहब जी मेहरबानी जे इनाम दिनो है 100 रुपया असा के पान सीनियर साहब ही आए दुनिया न्यूज़ जो रिपोर्टर आए जे असा जो कदर करे 100 रुपया इनाम हर मल के 100 रुपया इनाम रफीक साहब जे ताड़ी बजाए जोर से लगे ताड़ी पहलवान कबूतर पहलवान सदाम मला कबूतर खास के लिए पहलवान सख्त मुकाबलो है पहलवान सदाम पहलवान कबूतर खास के लिए मुकाबलो जारी है पहलवान कबूतर मथे चढ़ी हुआ है पहलवान सदाम मला जो सख्त जाठा है कबूतर बचे पियो सख्त मुकाबलो वाह वाह पहलवान यो है सदाम मला जे बई मलो कबूतर के शोरो हाथ पे वणे हाथ बचे पियो पर मला नथो मुड़े पहलवान छो तो मल की जो धक है तो मल जो डाज है उत्तर जे पासे में बाकायदे धक दींदा आहिनि वाह नौ जो पहलवान लांदो उनके मल धक दई दई पो पको कंदा आहिनि या विच में भजी वेंदो आहे या मल थी वेंदो आहे हां जी त हल गुलदस्तो बीठो आहे वाह सदाम मला या सदाम मला गुलदस्ते सां वार कारा सिकंदर मज़ारी उम्र हिकड़ी है पर थोड़ो कलर जो फर्क थी है पहलवान अख्तर जमाली राशिद खटियाण अहमद गुरफत साहब जी मेहरबानी हर दिल अजीज मोहतरम जनाब अब्दुल मजीद खासकली साहब जिन जी मेहरबानी पान मौजूद हैं उनका मेहमान मौजूद हैं पहलवान जमाली पहलवान राशिद खटियाण पहलवान सख्त मुकाबलो है अदा अगते ना जो मेहरबानी साईं थोरो माण्हू हटायो पोइ ते असां मेले जा बानी अॻवान काबिल एहतराम अब्दुल मजीद खासकली साहब मौजूद हैं पहलवान खटियाण पहलवान जमाली खटियाण
जमाली खटियाण की पोई मल है। अजा बियो जोड़ उड़ा पेरियों जोड़ पहलवान खटियाण पहलवान जमाली सख्त मुकाबलो है। मुकाबलो जारी है। पहलवान राशिद खटियाण अख्तर जमाली पहलवान राशिद खटियाण। वाह वाह पहलवान यो राशिद खटियाण अब जमाली के पोई मल मारे हो पहलवान राशिद खटियाण। वाह खटियाण वाह हाने कादा शीदी ये मशहूर पहलवान कादा शीदी सिकंदर मज़ारी पेरियों जोड़ इहो कादा शीदी जो पंहिंजो अंदाज़ मिलण जो हल पहलवान कादा शीदी खटियाण खे इनाम ॾियो। वाह खटियाण वाह साईं थोरो मुंहिंजो अॻु छॾे ॾियो साईं। पहलवान कादा शीदी ऐं सिकंदर मज़ारी मारा पियो करे कादा शीदी बचे पियो अॼु पहुतो लसी मेले मां। पहलवान कादा शीदी ऐं पहलवान मज़ारी कादा शीदी जा वारा शुरू थी विया। आ कादा आ मज़ारी कादा। वाह 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 हल वाह लगे ताड़ी हल पहलवान एक जड़ो करे छॾियो है। पहलवान मज़ारी ऐं शीदी सिंध ऐं बलूचिस्तान जो मुकाबलो है। पहलवान कादा शीदी पहलवान सिकंदर मज़ारी आ कादा शीदी आ मज़ारी कादा शीदी। वाह वाह मज़ारी मारा पियो करे वरी कादा शीदी जा जाटा कादा मारो कयो। वाह 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 पहलवान कादा शीदी ताड़ी जोर से लगे ताड़ी वाह वाह ताड़ी वाह कादा शीदी वाह या पंहिंजे मुखालिफ के दसे डांस कई कादा शीदी। वाह कादा अरे परे थी पहलवान माशूक रिंद अहमद बुरफत साहब जो जा 5 इनाम आहिनि। पहिरियों जोड़ 1000 ऐं ॿियो जोड़ 1000। वाह वाह माशूक रिंद वाह इहो आहे पहलवान माशूक रिंद बलोच। महिरबानी अहमद बुरफत साहब जी जंहिंजा बाक़ाइदे इनाम जारी आहिनि ऐं हिन मेले जा बानी अॻवान सियासी समाजी शख्सियत मोहतरम जनाब अब्दुल मजीद खासकिली साहब मौजूद है ऐं हाजी रोशन साहब मौजूद है। पहलवान कदर कयो पहलवान माशूक रिंद जो इन कादा शीदी के इनाम जो दिल खोले। कादा शीदी असांजो महिमान है सभई इनाम जो कादा शीदी जो कदर कयो दिल खोले। वाह कादा वाह नंढड़ा खालिद जमाली वाह जमाली वाह पहलवान राशिद खटियाण पहलवान गुलाब बलोच कदर कयो पहलवान जो अज आखिरी मलाखड़ो है सभई दिल खोले इनाम जो पहलवान अज आखिरी ॾींहुं है वरी 12 महीने या नसीब। पहलवान राशिद खटियाण पहलवान गुलाब बलोच ऐं पहलवान राशिद खटियाण। खालिद जो कदर कयो खालिद जमाली पहलवान गुलाब बलोच राशिद खटियाण ईदो गुलदस्तो ऐं पहलवान सदाम मला गुलदस्तो खास केली। थोड़ा आवाज घट कर दोस्तों खामोश राशिद 2 मिनट बाबा दोस्तों जरा ऐलाना खास केली कसम खुदायो भलो पहलवाना यही पहिरों को प्रोग्राम अब्दुल मजीद कासकेली साहब करायो असांजो 2 टे पहलवान वधंदा त मलागड़ो ठही इंदो जो आखिरी अलविदाई आहे पर ही बाक़द उम्मीद खणी आयो इनके फोन ही असां कई अच मेलो सुठो लॻो पियो आहे पर इनके वॾा धक लॻा आहिनि कबूतर कासकेली। पहलवान राशिद खटियाण पहलवान खटियाण पहलवान गुलाब बलोच ऐं पहलवान खटियाण जो मुकाबलो है।
पहलवान ये कदर कयो कबूतर खास के लिए जो जख्मी थी पियो है समय ॾियो कबूतर खास के लिए खटियाण ऐं पहलवान गुलाब बलोच हा बलोच पहलवान खटियाण पहलवान गुलाब बलोच मल्ल पैरी है मुकाबलो सख्त है पहलवान बलोच सख्त मुकाबलो है पहलवान बलोच पहलवान राशिद खटियाण ऐं पहलवान गुलाब बलोच खटियाण वधी मुड़सी पियो करे गुलाब बलोच छॾाए पियो खटियाण जो जाठो वरी वाह 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 गुलाब बलोच वाह इहो आहे गुलाब बलोच जे पिलण हणी पंहिंजे मुखालिफ खे शिकस्त ॾिनी पहलवान गुलाब तू मल्ल विड़ मुकाबलो कर आखिरी मलाकड़ो शहनशाह जो अज आखिरी मलाकड़ो वरी 12 महीने या नसीब ही बुनियाद रखियो मुझे भा अब्दुल मजीद खासकेल साहब जैमें सबके गोठ जो इन दोस्तन जो ताउन अहमद बुरफत साहब जो मेहरबानी हर मल के 500 दे पियो दोस्तों उन अब्दुल मजीद मला मल्लवड़ मला बरसात भरी पई मला मल्लवड़ चैलेंज मुकाबलो पहलवान आदम शबीर बलोच गुल होशियारी बच्चा अदा व्यो कबूतर ता व्यो तो गुल दसो दा कोराई होशियारी बच्चा होशियारी व्यो वाह वाह शबीर वाह बलोच वाह भली मल बलोच दिखारिया बलोच सदा मला कराची जो गुल दसो खास करी वाह खालिद ये खालिद उठी उठी ते उठी पुत्र उठी अल्लाह होय 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 बस सीधी को जालम केड़ा खड़ी वजी हाय 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 इना वडियो ऐ पहलवान सदा मथे 1000 दे आप कोन वडे को 5000 हो 500 ऐ चांजो साहब ला काडियो होशियारी बच्चा कपड़ा पानी बल्ले अदा मल्ल विड़ यार अदा बच्चा पहलवान चैलेंज मुकाबलो राशिद खटियाण पहलवान गोला बलोच मल्ल पोई मुकाबलो सख्त चैलेंज मुकाबलो हा बलोच असांजो मेहमान भावलदीन खान आयो आहे भावलदीन खान होटल वारो आयो आहे इनजी वॾी महिरबानियूं बलोच 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 तू घर में पियो विड़ी बलोच अल्लाह बस पोई मल मारियो राशिद ना बस राशिद बस अदा अहमद जजिस अदा खटियाण जो कदर करियो दोस्तो हेरा मला मल्ल तो के वेणी पुंदी उन मासूम ॿार ई तो पासरा ई टोड़ी विधी आ बिल तो ते अरे सीधी अरे अमीना के यूसुफ अचे राजा जानी पहलवान दोस्तों बारिश शुरू थी है या पहलवान में मुकाबला शुरू है कटिंग की रही है राशिद वाह राजा वाह बिरोज तो ये नाम भैया अल्लाह पाक रहम कंदो असा के फाइनल करार दीदो इंशाल्लाह पहलवान सदा मला वेरो तो जो अल्लाह की रहमत है
इंशाअल्लाह फाइनल करण दींदो ये अल्लाह पाक इन मुर्शिद जे सदके होशियारी बचा पहलवान चैलेंज मुकाबलो बुधवार थियो ये अल्लाह जी रहमत मथा मथे में हथ बजिया पहलवान। दोस्तों बारिश भी थे, बारिश में रिकॉर्डिंग जो कया गुलदस्ते भी थे। हेलो पहलवान गुलदस्तो पहलवान सदाम मला आई गुलदस्तो मल करे दिखारियो या भाई रहो मेहरबानी करे भाई रहो जल्दी बरसात है को मसलो कोने को पहलवान गुलदस्तो पहलवान सदाम मला आ सदाम आ पहलवान गुलदस्तो है पहलवान सदाम मला सख्त मुकाबलो है आ गुलदस्ता पहलवान गुलदस्तो पहलवान सदाम मला काबू गुलदस्ता आना गिनती में बोल रही है 100 रुपया नहीं जायद पिरोइते जोगी साहब को तो आए जो पुलिस सीनियर जमादार 500 रुपया जायद पिरोइते 500 रुपया पुलिस जो सीनियर जमादार 500 रुपया जायद पिरोई पहलवान गुलाब आई राशिद कटियाण और पहलवान कादा सीधी मल कयो पहलवान वाह पहलवान राशिद कटियाण और यूसुफ वाह नमला जायद वाह कादा मल पोई हाय रे मजारी हाय रे खादा हाय पुत्र कादा छदा बच्चा इनाम रियो जायद बावजूद असा सलाम पेश करें अब्दुल मजीद कासमी साहब के आई खलीफा मीर मोहम्मद साहब के जिन मलाकने में कोटी चुकाए आई राशिद आबादी साहब होती है बड़ी मेहरबानी सबकी मेहरबानी और सद्दाम में तो क्या परे कबूतर राशिद कटियाण पहलवान खान मोहम्मद शोरो बिल्ला 2000 रुपया अमन गुरबत साहब इन्हें जोड़ते 2000 रुपया कादा सीधी है पहलवान रजब को बस सलाम करते हैं अब्दुल मजीद कासमी साहब के खलीफा मीर मोहम्मद साहब के पास मुलाकात में तशरीफ फरमा जाए आए सदी आवाम के बाकायदा सलाम आज मेरी बरसात में मीठी मुलाकातों में से बड़ी मेहरबानी दोस्तों की पहलवान कटियाण पहलवान खान मोहम्मद शोरो खट्टे जिले जो शोरो हैदराबाद में कटियाण इना फोटो के न्याय कर दियो हटाया जो कटियाण पहलवान शोरो पहलवान कटियाण सख्त मुकाबलो है पहलवान राशिद कटियाण खान मोहम्मद शोरो अदा हेदा हेदे केना दिखारे मले खान मोहम्मद पहलवान कटियाण पहलवान सख्त मुकाबलो है जामीरो पहलवान कटियाण शोरो बाद में तारीख काबिल इकराम जनाब मीर मोहम्मद साहब
पहुंच चुका है। मुकाबला जारी है। पहलवान साहिब गुरुई ने सीधी वाह करेगा। वाह कटान आए पहलवान असांजे जमादार साहब जा पुलिस इंतजामिया जा सीनियर जमादार हाणे थी विया 3000 रुपया। जोगी साहब आए सीनियर पुलिस जमादार है जो इनाम है। मुकाबला जारी है। पहलवान शोरूम पहलवान कटियान पहलवान सख्त मुकाबलो है। मुकाबला जारी है। पहलवान वाह वाह बरसात मिली रही आई मुकाबलो जारी रहंदो। अञा मेहमान अचनि पिया। पहलवान कटियान सदा मला ये खुसूसी इनाम है। अञा दरगाह बिल जेके वो बाद में ऐलान थींदो। पहलवान सदाम पहलवान गुलदस्ते खास के पॉइंट मिला है। पहलवान वादा जवाब पहलवान पहलवान गुलदस्तो खास के लिए मुकाबलो है। ऐसा पूरा पहलवान गुलदस्तो खास के लिए आराम खास के लिए है। हरीश जी जबरदस्त खुसूसी जो आवामी